मेहर कमिश्नर हैदराबाद फयाज़ अली अब्बासी डीसी दादू सां गॾु गवर्नमेंट NGV हाई स्कूल मेहर ऐं तालका अस्पताल गम्स मेहर जो तफ़सीली दौरो कयो। स्कूलनि जे दौरे दौरान हुन लाइब्रेरी क्लासनि ऐं असेंबली जो जाइज़ो वरितो ऐं शागिर्दनि सां ॻाल्हि ॿोल कई। हिन ई हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे अब्दुल रसूल उर्फ़ फ़ारूक अहमद। जी फ़ारूक, वधीक तफ़सील खां कजो, छा तफ़सीलात आहिनि? जी बिल्कुलु, जॾहिं त असां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सुबुह जो सवेल जेको आहे पंहिंजो कमिश्नर हैदराबाद फयाज़ अली अब्बासी ऐं DC दादू सैयद मुस्तफ़ा अली शाह ऐं AC मेयर मैडम गुलाम फातिमा गल्लो गॾिजी करे मेयर हाई स्कूल NGV तरफ़ां जेको हलंदड़ कमु आहे उन जो जाइज़ो वठण लाइ पहुतो। ऐं जॾहिं त तव्हांखे असां इहो बि ॿुधाईंदा हलूं त दौरे दौरान जेको आहे पंहिंजो कमु जेको आहे जो मुआइनो मतिलबु करे ऐं तफ़सील वरिता। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त स्कूल में जेके मतिलबु बुनियादी सहूलियतुनि जूं खोट मतिलबु जेके तालके जा ॿारहाड़ी जा स्कूल आहिनि उन जे हवाले सां मीडिया पारां उन्हनि खां सवाल कया विया त जॾहिं त उते मतिलबु जेके वॉशरूम पाणी जी खोट चौदीवारी ऐं फर्नीचर जे हिसाब सां सवाल कया विया त उन ते कमिश्नर वधीक चयो त DC दादू खे वधीक इन ॻाल्हि जो जाइज़ो वठण लाइ मतिलबु हुकुम कयां थो त उन जो जाइज़ो वठी करे रिपोर्ट पेश कनि। ऐं ॿिए तरफ़ तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त मेहर गम्स अस्पताल जेका दादो जेका पंहिंजो मतिलबु जेके अस्पताल खे गम्स जो दर्जो ॾिनो वियो आहे उन जो पिणु दौरो कयो। दौरे दौरान जेको MS आहे डॉक्टर अब्दुल वहीद दरियाणी उन जेको आहे पंहिंजो मुख़्तलिफ़ वार्डनि जो कमिश्नर ऐं DC खे दौरो करायो। ऐं जॾहिं तव्हांखे इहो बि ॿुधाईंदा हलूं त 1122 जी जेका मतिलबु सर्विस आहे उहा जेका राधण में मुंतक़िल थियल आहे। जॾहिं त मेहर तालको जेको आहे या गम्स हिकिड़ी वॾी अस्पताल आहे ऐं जेके एमरजेंसी तौरु जेके एक्सीडेंट वग़ैरह थियनि था उन मरीज़नि जे लाइ अहिड़ी का ख़ासि सहूलियत न आहे। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त ताज़ा हिकिड़े मेहर में जेके वाक़िया पेश आया आहिनि उन दौरान जेको आहे बर वक़्तु एम्बुलेंस सर्विस न हुजण जे करे काफ़ी जेके जानियूं जेके पंहिंजो मतिलबु ज़ाया थी चुकियूं आहिनि। ऐं इहो बि मतिलबु जेको आहे DC ऐं कमिश्नर खां सवाल कयो वियो मीडिया पारां त जॾहिं त हिते हेॾे वॾे अस्पताल हेतिरी बजट हुजण बावजूदि उहो ख़ासि सहूलियतूं मरीज़नि खे मुयसरु नथियूं थियनि। उन हवाले सां जेको आहे वधीक कमिश्नर DC खे चयो त तव्हां हिन ते नज़र कयो ऐं हर हफ़्ते हितां जो दौरो कयो ऐं जेके बुनियादी सहूलियतूं खोट आहे उन्हनि खे नज़र में रखे करे जेको आहे उनखे हल कयो वञे। ऐं उन हवाले सां वधीक जेको आहे पंहिंजो मीडिया पारां इहो बि उन खां सवाल कयो वियो त जॾहिं त हिते शहर में जेको आहे पंहिंजो जेके गैस लाइनूं या रोड रस्ता जेके उखड़िया विया आहिनि ऐं जेको वाटर सप्लाई पाणी जी शहरनि खे खोट आहे उन हवाले सां तव्हां छा था चवणु चाहियो? उन ते कमिश्नर चयो त DC खे इहो बि जेको आहे पंहिंजो इन हवाले सां नज़र रखण लाइ जेको आहे पंहिंजो हिकिड़ो सिलसिलो असां मतिलबु जेको आहे शुरू कयूं था ऐं इनशाअल्लाह सभु शयूं जेके वक़्तु पर वक़्तु सही थी वेंदियूं। जी महिरबानी तफ़सीलात खां आगाही ॾियण लाइ। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।